ये नवाज जरदारी कल कहते थे हम इसको खंबे पे टाकेंगे, हम रोड पे घसीटेंगे, हम कोर्टों में घसीटेंगे। आज कह रहे हैं हम एक हैं। मैं तो पहले भी कहा था ये पहले भी एक थे। अब पाकिस्तान में डिवाइड आ रहा है, एक तरफ चोर सियासतदान और एक तरफ इमरान खान के खिलाफ चल रहे हैं और जो नवाज शरीफ के खिलाफ चल रहे हैं। ये सारे केसेस तो हमारी जो अदलिया है वो केसेस चला रही है, जजेस इन केसेस को देख रहे हैं। कराची बागी सागर पामार कराची में इंसाफ हाउस ते PTI जे अॻुवाणनि खुरम शेख, ज़मा ऐं हलीम आदिल शेख जी गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस PTI जे अॻुवाणनि चयो त नवाज़ ज़रदारी जा केस अदालत में आहिनि, असांजो उन सां को बि वास्तो नाहे, इदारा पंहिंजो कमु करे रहिया आहिनि। हलीम आदिल शेख चयो त सखर खे ख़ुशी छा तबाह करे छॾियो आहे, जॾहिं त लाड़काणे जी सिविल अस्पताल में CT स्कैन ऐं MRI एक्सरे जी बि सहूलियत नाहे। मरीज़नि सां जानवरनि जहिड़ो सलूक कयो पियो वञे, जॾहिं त मरीज़नि खे एम्बुलेंस जी सहूलियत न हुजण करे किराए जे रिक्शनि ते मरीज़नि खे अस्पताल आंदो पियो वञे। ऐं लाड़काणे शहर जो पाणी 77% ज़हरीलो थी चुको आहे, पर सिंध सरकार अघूर जी निंड में सुतल आहे। सिंध अंदरि तालीम ऐं स्कूल जो निज़ाम दरम बरम आहे, केरु पुछा करण वारो ई नाहे। बागी सागर पांवार, सोच TV, कराची।